वॾी ॻाल्हि आहे, शाबस अथई। पुछाए मस अची पहुती आहियां। भई ॿिली वांगुरु केॾीमहिल हुते केॾीमहिल हुते, तोखे किथे ॻोल्हियूं? पोइ वरी मयारियूं ॾींदियूं आहीं त भई शादी कई बि मूंखे सॾु नथियूं ॾियो। छो कहिड़े अफ़ाले मूंखे सॾु ॾियो? मुंहिंजो लंबर न हुई, मुंहिंजो छा घर ॾिठल न हुई के पाड़े में कंहिंखां बि पुछे हा त तोखे राज ॿुधाए न त गुला हिते थी रहे। माई ॻोल्हे आऊं त थकी पियसि। पाड़े में को तुंहिंजो ॾस ई न ॾे। हूं त सॼे पाड़े में मशहूरु आहे गुला। हाणे ॿुधायां पई, को पियो चवे थो होॾां वञी कोरंगी हली वई आहे, को चवे लांठी हली वई आहे। काॾे मां हेॾे कोरंगी ॾे रुलंदसि ऐं लांठीअ रुलंदसि? हे मुंहिंजो इलाइक़ो आहे, मां हिते रहंदी आहियां। इहे जेके ॾस नथियूं ॼनी न ऐं नथा ॼनी, इहे सड़नि था माते। इहे साड़ में ईअं सड़ी थी ॾिसे थी त न कंहिंखे शादीअ वारे खे ॾस था ॼनि, न कंहिं रिश्ते वारे खे। न त ॾिसे पई त मां केॾा प्रोग्राम शादियूं कयां, फंक्शन कयां, वरी पैसा खाई वञनि। ख़ुदा जी मार पइनि अहिड़ा अखियुनि जा अंधा अलाह को अंधो करे न ॾेनी न मौला मुंहिंजो। त इहे ॿिए जे रोज़ीअ ते लत रखियूं वेठा आहिनि। तोखे घर न पियो लभे, तोखे तूं कंहिंखां बि पुछियां। ऐं हूअ जो आहे बदकिड़ी, त उन खां पुछिया न बेबीअ खां। अइया बेबड़ी बदकड़ी हाणे हूंदी किथे आहे घर? चोपिनड़ निकिरी वेंदी आहे छा? काॾे वेंदी आहे? कहिड़ी ख़बर, सॼो ॾींहुं थी हले, जेॾी महिल बि फ़ोन करे उन खां 2-3 दफ़ा फ़ोन करे पुछियमि, चए थी मूंखे ख़बर कान्हे। हाणे इनखे ख़बर कान्हे का? माई इनखे बि का चप ते फुरड़ी निकिरंदी? हेॾो त वाॻो जहिड़ो वात अथसि, आहे हेतिरी भला। बाक़ी इहा त 10 ॾींहं में पई ॾे फेरा। हा, असांजे ॻोठनि में त ईअं न आहे। ॻोठ में मां कंहिंखां पुछतो वञी पकिड़े घर ताईं छॾे ईंदा। बसि हाणे ॻोठनि जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं थी करे। मूंखे त वरी ॻोठ यादि ॼाराई त बसि मुंहिंजो त दिमाग़ु ई फिरी वियो। उते त वेड़ा आहिनि, वेड़ा पंहिंजा वेड़ा। हा, ऐं ॿियो ॿुधाए, ॿियो आहीं त ख़ुशि न? बसि शुकुर आहे, पर ईअं दुनिया खे वॾो मुंहिंजो अरमान थी वियो आहे। अलाए त छो? अलाह जी छो बाहे का ॾियनि माण्हुनि खे। तूं एॾो कमु बि अची नथी। हा, कम बि मां ई अचां न। ऐं ॿुध, तो उन ॾींहुं मूंखे चयो त आउं हिकिड़े संग करण जा जेके आहिनि से ₹1,00,000 वठंदी आहियां। हा, तो बख़्तावर खां त माई 25,000 वरिता। त पोइ हाणे चवंदा आहिनि त जहिड़ो मोह तहिड़ो मोह चुड़ो। मां गोटे तां बीहड़ा इहा सुञा। पोइ मां छा कयां? बाक़ी हाणे पोइ ॻोठ जी ॻाल्हि थी करे, ॻोठनि मां बि रिश्ता अचनि पिया, छोकिरियूं बि सुठियूं आहिनि। पर मां चवां थी त हाणे ॻोठाणी छोकिरियूं शहर में धोखा थी था वञनि वॾा। हा, पुछा गुछा कजे, ख़ानदानी माण्हू हुजनि पोइ कराइजे रिश्तो। भला को ख़ानदानी नज़र अचे त थोरो मिड़ई सम्झी थी न ॻाल्हि खे। माई तोखे बि हया कोन्हे को सफ़ा। छो? हा, त तोखे अञा इहे शौक़ु शिकार न थी छॾे। सही आहे, माण्हू जेसिताईं जेरो आहे तेसिताणी मारिजे त मीर मारिजे, न त चाकर कहिड़ा चारजनि। हा, चवंदा न आहिनि त इहो नांग बि मरे, हा, लठ बि न टुटे। हा, इहो हाणे सम्झी आई न। हे कहिड़ी ॻोठनि जी ॻाल्हि कई। मूंखे त जेको आबेजनि जा घर वतन यादि अची वई अञा बि। इहे साग, इहे सरहियूं, इहे ॿनियूं, इहे पलियूं, अन्न गुंदियूं, इहे ॻोठाणियूं शयूं हिते किथे आहिनि? हिते त थेलीअ में अटो वठी बसि घर अचो। हा, उते जा माण्हू बि सचा। माण्हू बि सचा, हिते माण्हू बि कूड़ा अहिड़ा, तोखे छा ॿुधायां। न कुदरत वरी हुननि जे मुंहं मों ई परे खां ज़ाहिर थी मुनाफ़िकी ते। अहिड़ा मुंहं अथनि, मथे ते अध ते वार न लभे, रोहीअ जहिड़ा मथा। जे रोही अथनि न अहिड़ो मथो अथनि। ॿुध, इहा जेका बेबड़ी आहे, इन जे लाइ मूं ॿुधो आहे त चई थी त मुंहिंजी शादी वादी करायो। हा, तोखे इन जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां माई? मथो त मुंहिंजो वियो आहे फिरी, इन्हनि रनुनि फेरे छॾियो आहे। ॿुधी, रनूं त रनूं, पर मर्द बि अहिड़ा ई थी असांजा, अहिड़ा थी विया आहिनि अंधा। बसि इल्म विझी 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 रनुनि अंधो करे छॾनि। हाणे मुनाफ़िकीअ में काहे पिया आहिनि। इल्म जो वॾो ज़ोर आहे, वॾो ज़ोर आहे। पर इल्म त अलाह वटि आहे न। जेको इल्म अलाह वटि आहे उहो माण्हुनि वटि छो हूंदो? 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि हूंदी। ख़ुदा कयो अथनि खानो ख़राब, जेकर वेझा हुजनि अबाणा, जेकर वेझा हुजनि अबाणा, ओ सोनी नत त घुराए ॾेराणा, ओ मुंहिंजा वेझा हुजनि चलाया बाणा। मां त
अबाणनि जा ॾाढा सहरा चवंदी हुअसि जवानीअ में हाणे त मग़ज़ ई कमु नथो करे पर अलाह जे छो अॼुकल्ह पंहिंजनि मां बि मोहबत ख़तम थी वई। ख़तम हा थी वई। बसि अलाह जाते जो छा काते इहो आहे त हितां खाई निकिरूं वरी हुते गिला मुनाफ़िकी हा ऐं सची यादि आयो तोला जोरो बि वरितो अथमि। हा 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 पोइ उहो खणी अचां। पोइ घर उहो वरी तार वेगन में धार जोड़ो खणी ईंदो छा त आई ईअं त खयूं चिया न त घर ई न पियो मिले न। हा तोखे घर काथो तोखे वरो ऐं घर न लभंदो आहे ॿई नथा लभनि हा माई हया कोन्हे को बाक़ी सभु कुझु आहे अड़ी चवनि थियूं त उहो मुमताज़ कंवल बि चए थी त मूंखे फोन कयो अथई त मुंहिंजी शादी कराए। हा पोइ कराईंसि हाणे न। माई वटि पैसो आहे छा ॿुधायां वॾी प्रॉपर्टी अथसि उहो उन जे लाइ भले प्रॉपर्टी वारो छो जो पंहिंजो पैसो अथसि सभु कुझु अलाह ॾिनो सभु अथसि खाराईंदुसि पई। हा शादी कराई मां हुन छोकिरीअ जी मारवीअ जी ॾिस केॾी ख़ुशि आहे हा अलाह साईं केॾो वधायो अथसि हा मां सां बि ॾाढो भलो हलंदी मुमताज़ जी कराए मुमताज़ जी शादी कराईंदीमांसि ॻायूं वॼायूं मुमताज़ परणाईंदसि हा न। हा इन खे परणायां बसि अॼु वञी ख़ुशख़बरी ओढ़ी लॻी पई थी माई ओढ़ी लॻी पई आहे अलाए छा थी खाए वरी जो मां ॾिठोमांसि त टिक टाक जो ठाहे माॾे मोकिलियईं त छोकिरी पई लॻे 16 सालनि जी बसि ॾिसीसि न। भाई असां को नंढी थी लॻे असांखे हया पियो थिए हुनजे अॻियां हा अलाए छा थी खाए अलाए छा थी खाए हुनखे मुड़ुस खे खाराईंदी भले को ॻोल्हीसि त सही। हा ॾिसां थी हुजे को अहिड़ो ई हिन जहिड़ो सन्हड़ो हा सॼी वञा थी मुमताज़ वटि वञे थी वञी ख़ुशख़बरी ॿुधायांसि हा वञेसि तुंहिंजे लाइ गुला को मिड़े ॻोल्हे पई। असुल कमु त तुंहिंजो न्यापा आहे न असली कमु त तुंहिंजो इहो ई आहे हा बसि हाणे छड़ी ॻाल्हि कईमांसि जाते ॾिसंदी सणबो टुकुर ओॾे हिन जा फेरा हूंदा ओॾे हिन जा फेरा हूंदा तो मां हिनखे हया ई कोन्हे को छड़ो ॿुधनि थियूं काथे को सणबो टुकुर मां हाणे तोॾे आई हुअसि घर रुलियसि ॻोल्हियसि हाणे मुमताज़ जो ॿुधे त हाणे दर पदर थींदी वेंदी चील चौक ते खरादर में धिका खाईंदी।